खानपुर महरबे जो हसास वारे ज़मीन तां बाअसरनि जो कब्ज़ो ख़त्म न थियो। मुतासिरनि जो शाहपुर महर लिंक रोड ब्लॉक करे धरणो, टायरनि खे बायूं, ईंदड़ वींदड़ गाॾियुनि जूं कतारूं, मुसाफ़िर परेशान। धरणे में गर्मीअ जी शिदत लॻण सबबि हिकु ॼणो बेहोश। महर बिरादरीअ जो चङो मुड़ुसु मुनीर खान महर धरणे वारे हंधि पहुची धरणे वारनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। रिपोर्ट मूजिबि खानपुर महरबे जो ॻोठ काइम महर जे हसास वारे ज़मीन तां बाअसर ॾातर ॾिनो महर बाको खान महर, दोस्त मोहम्मद महर, अलहदाद महर, मोहम्मद हाशिम महर ऐं ॿियनि साथियुनि जो ॻोठ जे हसास वारे ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म न थियो। मुतासिरनि खादिम महर, नवाब महर, लुत्फ महर, हाकिम महर, अब्दुरहमान महर, जमालदीन महर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में खानपुर महर, शाहपुर महर लिंक ते टायरनि खे बायूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेही रहिया। रोड बंदि थींदड़ ऐं ईंदड़ वींदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। धरणे में एहतिजाज कंदड़नि खादिम महर, नवाब महर ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त असांजो ॻोठ काइम महर क़दीमी आहे। उन जे ॻोठ जे हसास वारे ज़मीन ते बाअसर ॾातर ॾिनो बाको खान ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कयो आहे। हिननि वस वारनि खे अपील कई त असांजी ज़मीन ते थियल कब्ज़ो ख़त्म कराए असां सां इंसाफ़ कयो वञे।